ਕਲ ਕਾਰਨ ਗੁਰ ਨਾਨਕ ਆਇਆ। ਕਲ ਕਾਰਨ ਗੁਰ ਨਾਨਕ ਆਇਆ। ਹਰਿ ਭਗਤ ਕਾ
सतगुरु ने संसार में आया शुभ सतगुरु नानक प्रगटिया मिट्टी गंध जगता जीकर सूरज निकलिया सारे करे अंधेर भाई विलास सिंघानिया गुरु नानक कलयुग में आयो सतगुरु नानक प्रगटिया मिट्टी धुंध उदय अनुकाश में नाश थी जग चानन हुआ जगत में रोशनी थी इतनी रोशनी थी भैया कि सब हैरान थे इतिहास लिखा जाता गुरु नानक देव महाराज ने अचन साई जगत रोशन थी उदय अंधकार मिटियो अज्ञान दूर थियो ज्ञान जो प्रकाश उन्हें जगत में छा कयो नाम एक एक गाल के अंदर उन्हें जो राज हो तो नाम जपियो जो चाहता पंहिंजो उधार थे मैं सुबह भी कहा कि अनेक मिसाल ॿुधाया तो नाम ताईं सतगुरु ध्यान नाम जपो किरत करो वंड छकोई विशेष रूप से टे उन्हनि जा एक नाम जपियो व्यापार कयो धंधो कयो कुछ भी मोदी खान हलायो ऐं वंडे विढ़ाए का तो कोई उन्हनि खे इहो कोन हो त को मां जमा कयां न वंड विढ़ा जेके भी शरण में आया उन्हनि जा कार्य रास विभिन्न प्रकारनि जा इच्छुक अभिलाषी आशू रखी अचनि था तो कीअं लाइ थो सतगुरु साफ़ ॿुधाईंदो गुरु नानक गमरा लाही दो समारी के पास हुआ पंडित के पास हुआ संसार के पास हुआ जंगल सब जा कम राज है पानी में साफ एक कार्यक्रम गुरु नानक जन सोनिया पेकिया से गरबास न परिया रे जिन गुरु नानक नालो बुद्धो गुरु नानक लिखो उनकी महिमा गाई उनका गुण गाया कुछ जन्म मरण के चक्कर का छुट्टी माना उनकी मोक्ष है मुक्ति मिले ऐसे सतगुरु जो सवाई अति सभी व्यक्ति में महिमा की गाएंगे जीवी थोड़े थोड़े कार्य हो जाए सब प्रकार के ख्याल आपके पहले परे करे सत्संग में सतगुरु के दर्शन में दुनिया के मतलब खूब करता दुर्नी प्रपंच भी खूब करता है कभी ऐसा हाल का सत्संग जी करी दुनिया का बिल्कुल दूर किया हर प्रक्रिया हर कम का दूसरी करना था लगा गुरु नानक
Hare
इतिहास लिखा है तब गुरु नानक देव महाराज ने संगत सदाई मर्दानों में मालूम पड़े काफी समय थी चुको मर्दाने जी धी जी शादी है जिसको सदुर किए तो सांग इस्तेमाल मर्दाने के संदेश को पंहिंजे घरां भाई तव्हांखे ॾाढा ॾींहं थी विया आहिनि तव्हां विया आहियो वरी आया ई कोन आहियो की कम थी धी जी शादी आहे जे न वञा त बदनामी थींदी त भाई गुरु हिनखे एॾो बिज़ी करे छॾियो आहे जो पंहिंजे घर में नथो पहुची सघे सतगुरु सां ॻाल्हि करे तो साईं मुंहिंजे धी जी शादी आहे मूंखे मोकल ॾियो मां वञा सतगुरु चवनि था मर्दाना वञ भले इहे बि कार्य करण आई आहे साईं पोइ मां वञा मूंखे आहे त कुझु बि कोन जैसो तू चिंता न कर अपने सेवक की आवे लागे आपे नाम जपाए जय जय आज के सेवक की कहाँ उतारे पंहिंजे सेवकनि जा कार्य पाण ई राज कंदा दुर्ग भरोसो तू पक्को नेवी बंद प्रेमी बंद बाकी चिंता करने की जरूरत सो करता चिंता करे जिन पाया जब तिस जो आरी सुरत तिस सी मान चिंता करना और विश्वास तू जो चिंतन कर तू याद कर तो पाण ही असीं चवंदा आहियूं सतगुरू जे अॻियां वेंदा आहियूं गुरू जे अॻियां मथो टेकींदा आहियूं चवंदा आहियूं साईं दया कयो पर चवंदा दया कॾहिं थींदी दया जो तूं कर त छा थींदी याद तूं यादि कर त दया तोखे पाण ई थी वेंदी तोखे चवण जी बि ज़रूरत कोन्हे पर असीं यादि करण लाइ तयारु कोन्हियूं असीं चित लॻाइण लाइ तयारु कोन्हियूं त असांजा कार्य की रास अज मर्दानो मोकिलाए तो साईं मां वञा सतगुरु चवनि था वञ भले दिल में चितो ॾिए त कुझु बि कोन थो शादी ब्याह में धन दौलत खपंदो काफ़ी साज सामान ख़रीद करणो पवंदो जेॾीमहिल मोकिलाए थो सतगुरु चवनि सां मर्दाना रुमाल अथई हा साईं रुमाल खणी सतगुरु जिते वेठा हथ पट ते धरतीअ ते हणी कंक्रीट नंढा नंढा पत्थर आहिनि अॻियां पिया बुक भरे त उहे रुमाल साईं ही शादी लाइ पुट तुंहिंजी धीउ जी शादी आहे न खणी वञ दिल में जेतिरो धीउ जी शादी में त धन दौलत खपे कंक्रीट छा कंदी पुछो गंढ ॿधी सतगुरुनि खे मथो टेके रवानो थियो वञे पियो गुरूअ खे यादि त करे पियो पर चए थी छा सतगुरु राज वसियो यात्रा पूरी करे घर पहुतो पत्नी ख़ुशि थी परिवार ख़ुशि थियो हुनजो स्वागत बि कयो
पर ॾिसनि था कि साज सामान त आहे कोन ॿी जी शादी लाइ छा तयारी करियां ऐं कुटुंब सॼो आसरे में वेठो त कुझु न कुझु खणी ईंदो मर्दानो वेठो चर्चा थी ॻाल्हि ॿोल थी चांहि वग़ैरह पीती पत्नी चयसि पतिदेव न्याणी जी शादी या कुझु खणी आया हूंदव धन दौलत माल इस्बाब गुरू ते विश्वास त हो भले मन में रुॾे पुॾे पियो त छा थींदो चयसि तो घबराए न गुरू मूंखे ॾाढो कुझु ॾिनो आहे तॾहिं बि ईअं नथो चए त गुरू कुझु न ॾिनो आहे भले ख़बर अथसि त मूंखे कंक्रीट मिली आहे पर हुनजो विश्वास ॾाढो कुझु आहे ॾिनो आहे ॾेखारियो न त माल इस्बाब तयारी कयूं सीधो सामान घुरायूं कपिड़ा लटा वठूं परिवार खे विहारे मर्दानो रुमाल खयो आहे उन रुमाल जी गन खोले पियो घबराए पियो दिलि धक धक पई मन में चए थो सतगुरु मूंसां सहाय ज़रूरु गंढ खोलियो जंहिं महिल आख़िरी गंढ खोले रुमाल जो खोले त उहे कंक्रीट हीरा लाल जवाहर माता को ॾिसी वञणु दिलि में चए थो मुंहिंजे साम्हूं ई कंक्रीट विधऊं हीरा लाल जवाहर थी पिया मुंहिंजो सतगुरु शाह अॼु मर्दानो उगीर सां सभु ॻाए छा थो चओ ओ मुंहिंजो सतगुरु शाह जो भी बाबा ये केशव जी कन्या जा कागरात में नरसिंह जी कन्या जा कागरात में जो भी भावना समझे तो खुशी करे
सब इच्छा पूर्ण कर। मर्दानो वारो थियो मुंहिंजे साम्हूं में कंक्रीट वेलाए पत्थर विझाए ऐं सॼी वाट ॻाल्हाईंदो आयो। सतगुरु जी कहिड़ी हालत कंदा। घर मूंखे पत्नी चवंदी, ॿार चवंदा तूं गुरूअ सां गॾु रहे त छा मिलियो? मन में सोचे भी पियो ॾाढा ॾिठा ई चमत्कार त मुंहिंजो सतगुरु हर मुश्किलात दूर करणु पाणी में ॾेखारे। ज्यादा मुश्किलात बणे डोई को न दे लागो दुश्मना सातम गज करे सब बजे आसरा चुके सब असरा चित आवे विचार क्रम लगे नक्तीवा। जाको मुश्किल वाले जैसे जीवन में ॾाढियूं मुश्किलात होती ये असांजे पोयां छो था फिरनि। सभ खां पहिरीं त असांखे विश्वास जरूरी दुनियावी रूप में असीं ॾेखारियूं था साईं असांजो सतगुरु में विश्वास आहे पर कोन्हे। जे विश्वास आहे तो भी प्रक्रियाऊं खपनि, उहे सेवाऊं खपनि, उहा श्रद्धा। जनता जाको मुश्किल हथ वञे ढोई कोई न दे, कोई सहारो ॾियण वारो न हुजे तो चिंता न कर। तुंहिंजो कोई कम करण वारो न स्वार्थ स्वाल को करे। तुझे कोई स्वार्थ सिद्ध करने वालों भी न हो तो सा कोई मददगार भी न थे पर तो चिंता नहीं। चित्त आवे तो पार सतगुरु के चरणन में तो चित्त लगा तुझा बेड़ा पार। और सतगुरु कैसी नहीं गुरुदेव का परमीरो और बनाओ अखियां सतगुरु के ॾिसण जे लाइ श्रद्धालु जे तुंहिंजे मन में श्रद्धा आहे न श्रद्धावान लभ्यते सर्वत्र न विद्या न च कौशल। श्रद्धा वारो ही पाए सघे थो ॿियो कोई कोन पाए सघे। श्रद्धा कहिड़ी गुरु के गिरे सेवक जो रहे गुरु की आज्ञा मन में सा जो सतगुरु जी आज्ञा में मन बेचे सतगुरु के पास जिस सेवक की कार पंहिंजे मन के सतगुरु जी अर्पित करे सतगुरु जी आज्ञा जो पालन करणो आहे तुंहिंजा सत बेड़ा पार। बेड़ो पार करण वारो सतगुरु आज बराबर मर्दानो खुश आहे ॾाढो। मर्दाने जी धीउ जी शादी एॾी मौज मस्ती में थी आहे। मर्दाने जी कुंवार वाइड़ी थी वई आहे। मर्दाने जा ॿार वारा थी विया आहिनि। सॼो गांव वारो थी वियो आहे। मर्दानो त सुञो मर्दानो सुञो मर्दाने खे कहिड़ी हिमत अहिड़ी मिली वई आहे जो सरकार जे राह चवंदा तूं बि कीअं नेम तू भी श्रद्धा तू भी भावना रख तुझा बेड़ा पार थींदा पर तुझे अंदर में थोड़क लगी पई आहे तोखे आज्ञा जो तो मतलब ही कोन्हे। तू सतगुरु मां विराइणी कोन थो चाहीं पाइणी कोन थो चाहीं त कृपा ऐं कृपा उन्हनि ते थिए थी जिनखे मन में पूरो विश्वास आहे। मर्दाने खे चवंदा मर्दाना हीअं तुंहिंजे न्याणी जो कार्य रासियो जिथे सब मुंहिंजे सतगुरु जी बुलाया मुंहिंजे सतगुरु जी रहमत आहे। मुंहिंजो सतगुरु कंहिंखे बि वापसि वठे। तू भी अच धर्म क्षेत्र में ही जेके मेला आहिनि कार्तिक महासंजो ऐं विशेष करके गुरु नानक देव महाराजन जो जन्म उत्सव सुभाणे उहा अलौकिक घड़ी आहे। सुभाणे जो कार्तिक महासंजो आखिरी ॾींहुं आहे ऐं गुरु नानक देव महाराजन जो जन्म भी आहे। प्रातः काल जो बराबर सुभाणे 5 बजे
ॾिसो संगत केॾी श्रद्धा सां नतमस्तक थिए थी। सुभाणे आख़िरी ॾींहुं सुबुह जे टाइम ते ॿियो असांजो प्यारो माधुराज माधवदास नानाणी जंहिंजे माता जी पुण्यतिथि बि आहे, निवाणी लाल भाई जी, जेके बचन ॿारनि खे दूरदर्शन ॾेखारे विया, त्यारनि जो पिता साहिब घनश्याम दास, त सुबुह जो उन्हनि जी तरफ़ खां प्रसाद आहे। ॿिनि टिनि ॼणनि ॿियनि बि प्रसाद जो आयोजन कयो आहे, त असीं हाज़िरी बि भरियूं, नेम बि निभायूं, दर्शन बि कयूं। ऐं असांजे मन में कहिड़ो हूंदो, हलो बाबा हलो हलो दूरदर हलो, प्यारा हलो हलो दूरदर हलो,
सबना दा भला मनाएगा सबद बनता वरी ॾिसो साॻियो गुरु हिकु पासे मर्दाने आज्ञा मञी त सदगुरु हीर कंक्रीट के हीरा लाल जवान जी पूरी आहे असीं कई भेरा अहिड़ा माण्हू खाईंदा आहियूं चवंदा आहिनि साईं असांजो मनोकामना पूरियूं कोन थियूं थियनि असांजा कार्य कोन था थियनि त श्रद्धा भाव ॿियो मूं कुझु सदगुरु जी इच्छा आहे त मर्दान तूं असां सां गॾु रहो पर चए थो साईं ॾाढा ॾींहं थिया आहिनि मां घर कोन वियो आहियां मूंखे पत्नीअ जी यादि अचे थी ॿारनि जी यादि अचे थी सदगुरु चवनि था चिंता न कर हुनजा पाण ई कार्य सभु थियनि पिया पर ज़िद वधे थो साईं मां वञा मूंखे मोकिल ॿ टे भेरा सम्झायूं पर ज़िद ते आहे साईं मूंखे वञनि ठीकु आहे भई वञ अॼु मर्दानो गुरुनि खां मोकिलणु निकितो आहे रस्ते ते हिकिड़ो गांव आयो आहे उन गांव में कोलो राक्षस रहंदो उन जो अहिड़ो प्रपंच हो जो बि उन गांव में हलंदो हुनखे पके राक्षस हो त माण्हुनि जो मांस खाईंदो जंहिंखे बि पकड़े अचे कढ़ाई तपाए गरम करे उनखे उन कढ़ाई में फिटो जीअं कोई मांस ठाहे करे भुञी करे वो मांस वो राक्षस खाईंदो अॼु बराबरि मर्दान खे बि पकड़े वरितो होॾे राक्षस ऐं चएसो हाणे तोखे इन तई में तरे ऐं सेखारींदा मर्दान हर थर कमु ॾके पियो कंहिंखे यादि कयो मुंहिंजो त ॿियो केरु आहे पर मुंहिंजो त सतगुरु नानक ई आहे पर चए थो मूंखे झॼऊं त न वञ तूं तुंहिंजे लाइ भलो कोन्हे पर मां ज़िद रखी आयो आहियां ओॾा कोॾो तयारी पियो करे आग पियो ॿारे तई रखी कढ़ायो रखियो पाणी टहिके ॿुधाइनि पिया भई इन गरम पाणीअ जे अंदरि तोखे उछली अॼु मर्दानो घबराए पियो मर्दानो कमरे पियो छा कयां पर चए थो मुंहिंजो त बि कोई सहारो आहे कोन हाणे कंहिंखे पुकारियां कंहिंखे थो पुकारे गुरु नानक बाबर तुम मूंखे बचा बाबर तुम मूंखे बचा दिल मकीन भुला बुला न करना आकर्षण से बराबर में गलती कही बराबर में दो करा तने आगे जो लगन करा समझ में था के पास असी भी सतगुरु जी आने में आए सब ये जो अरदास में सतगुरु अल्लाह की भी बचाएगा सारे बसान की कृपा करा जेका भी संगत किया अपने मन द्वारा हटा करो साईं असांजो भी इच्छा पूर्ण करो असांखे बि बचायो जे असांखे कोई गलतियूं बि आहिनि उहे माफ़
मुझे कवना मत तो मारी गई मुझे रोकना था तो भी माना रुकिया आज्ञा करे जी हरिया मत मुझे जी मरिया आज्ञा करे जी हरिया मत मुझे जी मरिया जीवाणी की नवसारिया माफी कीजिए माफी कीजिए माफी Yeah.
सरमस्तक रखिया तार ब्रह्म, हस काया रखिया परमेश्वर। न छुट्टी साईं तेरी रक्षा कंदो। सुरगु विश्वासी थी अरदास, अरदास भी करी साईं मूंखे मथे खां वठी पेरनि ताईं मिली रक्षा। सर मस्तक रखिया तार ब्रह्म, हस काया रखिया परमेश्वर। मुंहिंजे हथनि जी बि रक्षा मूंखे दूर। तूं अरदास कर, तुंहिंजा सभु कार कल कारण गुरु नानक कर्ज जे तारण जे लाइ आयो आहे अवतार जे लाइ। अॼु बराबरि मर्दानो पुकारे के तकलीफ़ पियो सभु तैयारी थी वई। ओॾा सतगुरु वेठा आहिनि, काई कालूं कंदा ध्यानु धरनि था। सतगुरु चवनि था भाई वाला, असांजो साथी, असांजो प्रेमी, असांजो नेमी मर्दानो कष्ट। साईं कहिड़ो कष्ट आहे? कोॾे राक्षस हुनखे पकड़ियो ऐं तई तपाए अथई, कढ़ाई तपाए अथई, तेल गरम पियो करे। थोड़ी देर में उनखे तेल में विझो, खत्म थींदो, वञी ऐं उनखे खाईंदो। साथियो, बाल चए थो प्रभु कृपा कयो, आख़िर त तव्हांजो सेवक आहे। सेवक जो प्रेम सतगुरु चवनि था असांजी आज्ञा हुन मञी कोन। असां हुनखे जॾो त न वञ, तूं सेवा में रहो कोन। साईं असीं त तव्हांजा ॿार आहियूं, असीं तव्हांजा सेवक आहियूं। असांखां त भुलूं थींदियूं, ग़लतियूं थींदियूं, तव्हीं त माफ़ करण वारा आहियो। छा मर्ज़ी अथई? साईं मर्दाने खे बचाइणो ई आहे। गुरु नानक देव महाराजनि आज़मायो पियो भाई बाले जो छा राज आहे, बचाइणो आहे। सतगुरु चवनि था बाला अखियूं बंदि कर। बाले अखियूं खोलियूं, सतगुरु हरिओम चई ईअं उॾारी पाती ॼण आकाश मार्ग मां तरंदा था। हुते तैयारी कई थिए मर्दाने खे हुन कढ़ाई में विझण जी। ऐं खिल पढ़णो त देर थोरी आहे, हुननि जे अॻियां त इहा अखि चुंब जा कम आहिनि। पर तूं रुॻो आज्ञा में गुरु की गिरे सेवक जो रहे, गुरु की आज्ञा मन में सहे। मन बेचे सतगुरु के पास, तिस सेवक के काज। तूं पंहिंजो पाण खे अर्पित कर सतगुरु जे लाइ, तुंहिंजा काज रास। अॼु बराबरि सतगुरु आवाज़ सां आवाज़ थी उन जॻह ते पहुता। मर्दाने खे जीअं वठी आया आहिनि, मर्दानो छातो ॾिसी साम्हूं गुरु नानक देव महाराज आहिनि। ख़ुशी थी, सतगुरु मुंहिंजी अरदास ॿुधी आहे। गुरु नानक देव महाराज हुन देर में थी बीह रहिया अॻियां, मालो बि गॾु आहे। बीजो रहिया त मर्दानो ॾिसे पियो सतगुरु आया बि आहिनि, बीठा बि आहिनि, पर कनि कुझु कोन था। कोॾो सॼी तैयारी करे पियो। तैयारी करे मर्दाने खे बांह खां टिकिया हुआ, अचु हाणे तोखे हिन करार में फिटी करार में फिटी कंदुसि, तोखे भुञी ऐं तोखे खाईंदुसि। जीअं जीअं प्रक्रिया थिए पई वरी ॾिसे पियो त गुरु साम्हूं बीठा। मर्दानो चए थो हीउ त अंदर में वधीक सूर न अचियां तॾहिं बि ठीक, पर आयो बि आयो वरी बीठो ॾिसे थो निज़ारो। सतगुरु शांत आहे। सतगुरु ॾिसनि ई पिया मर्दाने खे अहसास कराइनि पिया भई तूं असांजी आज्ञा तो मञी कोन, आयो आहीं हाणे मोॾे।
मर्दानो अंदर जो अंदर नमस्कार करे सतगुरु कृपा करो तू तो जगत के तारण आवे मुझी रक्षा की पर सतगुरु के क्या लो बेचारो मुझे तो मुझे ताकत यू मर्दान समझे तो भाई बालो भी वालो भाई सतगुरु भी गया दूर देवासी वठी भी आया पौता भी आए मैं सतगुरु करनी पड़ता पर सतगुरु पहले मौत में बस वो डिसन पे मर्दाने जी खबर पड़े तो केहन मंदिर में कह का गुरु अजय आ गया अज कोडो राक्षस मर्दाने के बांध से मथे कहना जी मथे कहना तो मर्दाने जी आ मथे कहनी है मर्दाने के कढ़ा निकल पिटो कराए में पिटो कहीं तो जैसे सारे गुरु सामू भी तो ओके बचाए बंद कराए में जे पिटो कहीं तो जेको गरम तेल जो कढ़ाओ ये में जेको पन्नू को भुनी वेंदो जड़ी वेंदो वो तेल जी कराई राई चासनी थी एडी चासनी थी सब्जी नहीं लगी मर्दानों ने कराए में पियो भी कुछ भी कोई अंदर जेवियो जुबान से हुआ मिठास भरी करके चाशनी है भारत देखने तो मां बेईमान आया वो सतगुरु जे यार के संग को न सतगुरु का हजाय तो सहाय चलता मर्दाने के जो कुछ मनजो तो कोडो राक्षस वालो थी गिरीकरण कराई ऐ कुछ मन थियो बिना देवी अंदर तो आईनो खनिया कोडे राक्षस के शराब मिलेलो तो तुझी इच्छाओं पूरी थी पर कने कई अड़ी मूर्त तुझे अगे आईंदी जो तुझो असर कुछ भी कोना तो सही मां की सुञाणंदुस कि आईनो ओ कोडो आईनो खड़ी घुमाईंदो हिते जो गुरु नानक जे साम्हूं थियो उनखे धीराज ते तो साथी सजना करामत तो घणी चरण सतगुरु मुख्य मां मर्दान थी मर्दाने के एहसास हो तो गुरु हाजिर थी कड़े न कड़े रूप में पंहिंजे सेवक सां सहाय अपने सेवक की आपे राखे आपे नाम जपावे जय जय काज किड़त सेवक की तहां तहां आवे तू तो डोड़ू पाए थी बचानता दुर्गु विश्वासी बात तब वो गुरु नानक देव महाराजन जो सुभाणे जन्म उत्सव बराबर प्रातः काल जो जी 5 बजे सत्संग सवा जुड़ंदी आहे सुभाणे मां समझा तो शायद गुरु नानक देव जे जन्म ॾींहं जी छुट्टी आहे थी सघे तो जे आहे निश्चित थी अचो सुबुह जो बि अनेक प्रसादान हींअर बि संगत जे लाइ पाव भाॼीअ जो प्रसाद आहे जो असांजा बम्बई जा सेवक जुड़ाणी परिवार वो भी बना लो ठीक है तो बराबर इहो बि सहयोग आहे ॾिसो कृपा आहे जेकी वॾनि मूंखे ॿुधायो आहे पाकिस्तान में सिंध में इहो पार्टीशन जो 1947 में थियो ऐं सतगुरुनि जी दया सां मुंहिंजो जनम 1946 वॾा ॿुधाईंदा त कार्तक महात्मा मल्हाइनि पिया सुबुह जे टाइम ते असांजा पिता गुरु साहिब बाबा गोविंदास साजन दरबार में सत्संग वेठा कनि संगत जुड़ी पई आहे ऐं गुरु नानक देव महाराजन जा गीत पिया ॻाइनि प्रेमियनि नची ॿुधायो साईं तव्हांखे वाधायूं हुजनि तव्हांखे बजड़ो जाओ त मुंहिंजे मथां बि वॾनि जी आसीस आहे मां भागशाली पाण खे सम्झंदो आहियां त अहिड़े समय ते मुंहिंजो जनम थियो आहे जो सत्संग जे विच में ख़बर पई आहे त मुंहिंजे त नस नस में सत्संग भरियल आहे मुंहिंजे रग रग में उन राम जी रंग भरियल आहे इहा वॾनि जी आसीस आहे भोले बाबा जी आसीस आहे जगतगुरु श्री चंद भगवान जी आसीस आहे
गुरु नानक देव महाराज ने दिया तो वो भी सुभाणे मुझे नसीब आहे जो मूंखे उन नसीब थियो आहे बराबर वो भी केक कटबो सायंकाल में हींअर का भाॼीअ जो जेको प्रसाद आहे 5-7 ॼणियूं जेकी सत्संग आहियूं न्याणियूं संदियूं आहिनि आराम सां हिते संगत तव्हांखे पतो बि कोन पवंदो 10 मिंट जे अंदरि वो प्रसाद विराए वो प्रसाद भी वठो ऐं नवे तमे गुरु नानक देव महाराजनि जा गुण गायूं सतगुरु बाबा गोविंददास साहिब जिन जा गुण गायूं त सतगुरु असां सां हर जात खे सहाय कंदा कॾहिं बि असांखे अकेलो कोन कंदा छो जो असांजा उहे सतगुरु कहिड़ा सतगुरु जी अॻियां अरदास करे थी हिननि जे पड़ोस में चची हिकिड़ी आंटी आहे आंटियूं त इलाही हूंदियूं पर हाणे जेका चवे थी असांजी उन ते इलाही अरदास आहे सभिनी जे नाम त सतगुरु वाक़ुफ़ आहे कोई दिक़त कोन्हे घटि घटि के अंदर की जानत भले बुरे की पीक बचा सत्कर्तार उन ते महर कंदो दोखनि जा दुख लाहींदो दर्द कहिड़ो आहे संगत वेठी जे चुरफुल करण जी ज़रूरत कोन्हे जेके न्याणियूं विराईंदा आहिनि प्रसाद उहे विराईंदा ॿियो विच में न जल्दी सां कनि तयारी ईअं हुजे भई चई वञे ख़बर माना हिकदमि लॻी वञो असां दिलि न करो पहिरीं दोना विराए वञनि जंहिंमें उहा सब्जी हूंदी उहे मिलनि ऐं तव्हांखे ब्रेड बि हथ में मिले 5-7 ॼणियूं 2 ॼणियूं हितां जेके विराईंदड़ आहिनि से पंहिंजे कम ते लॻी वञनि ऐं असीं सभई अरदास
दास बन के गुजर है रात सवेरी नित जुबनी जा जाए बन के गुजर है रात सवेरी नित जुबनी जा जाए
ਅਸੀਂ ਅੱਠੇ ਕਹਿ ਯਾਦ ਆ ਮੇਰਾ ਮਿੱਤਰਾ ਰਾਮ राजेश कुमार हालांकि मूंखे ख़बर हुई जल्द जे टाइम हो हाणे हिननि जे पोयां बि ॾाढा माण्हू आहिनि ॾाढा घर विया आहिनि देरि से थी वञे हालांकि हींअर टाइम बिल्कुलु अलाउ नथो करे 8:30 खां 9:30 बजे ताईं असां निकियो आहे बचड़ा आया आहिनि असांजो दिनेश राजा मां चाहींदुसि संगत जे अॻियां ॻाल्हाए संगत जी बि आसीस वठनि सतगुरुनि जी बि बोलो गुरु नानक देव की जय, संत बाबा रामदास जी की जय, भारत माता की जय। सुभाणे गुरु नानक जयंती आहे वर्ष काफ़ी वर्ष ॾिसंदो आहियां त बाबा रामदास जी जो मेलो हमेशा हिते लॻंदो रहंदो आहे। मां त हाणे जे क्षेत्र जो पार्षद आहियां और मुझे हमेशा आशीर्वाद बाबा मिलंदो। यदि मां जॾहिं 2004 खां 9 तक मां उन साइड में 5 नंबर वारे जो जॾहिं हिन जो आहे त लगातार मां जॾहिं बि ईंदो आहियां त मूंखे बाबा जन जो हमेशा आशीर्वाद मिलंदो आहे। लेकिन मां जेको स्वागत द्वार में जेको मां भूमि पूजन कयो हो उहो सुभाणे खां कमु कहिड़ी हालत में चालू थियो कंहिं कारण कुछ राजनीतिक गतिविधियों के कारण रोकियो वियो मूंखे कंहिं ॻाल्हि सां, लेकिन लगातार हू जेको आहे सो मां कहिड़ा अधिकारियुनि खे घुरायो मां इहो पेड़ मां बाबा जन मां वञा ई कोन थो छो त सुभाणे गुरु नानक जयंती आहे त मां वञा ई कोन थो छो त पर लेकिन सुभाणे मूंखे अधिकारियुनि चयो कहिड़ी बि हालत में सुभाणे खां शुरू कंदासीं। मां क्षमा थो चाहियां छो त ॾाढी देरि थी वई आहे। हिकिड़ो मूं पुणे तव्हां सभिनी खे गुरु नानक जयंती जूं ॾाढी वाधाई कंदी आहियां। बाबा जन जो आभारी आहियां त हमेशा मूंखे आशीर्वाद ॾींदा रहंदा आहिनि। बोलो गुरु नानक देव की बोलो गुरु नानक देव की राजेश भैया हिते अचनि ई न पिया छोकी चवंदा न पाण वादो कयो पूरो न कयो पर राजेश फुल कोशिश कई ऐं 2 महीने खां छोकी झूलेलाल मंदिर जे ॿाहिरि थियणो आहे हिकिड़ो द्वार लेकिन आपसी राजनीतिक द्वेष हिकु पर भई हिन जो कॉम्पिटिटर जेको आहे न हिनखे अॻियां न वञणु पिया चाहिनि मधु भाई तव्हांखे ख़बर आहे त हिनखे कमी कोन था करणु ॾियसि हुनखे मना कयो आहे कि ॿियो कमु हाली न कर
पर मां राजेश चयोमांसि जो हुते हलिणो आहे सुभाणे पाण खे तूं अधिकारी सां ॻाल्हाए बाबा हिन ॻाल्हाईंसि मुंहिंजे साम्हूं चईं भली तूं ॿिया न ठाहे मतिलबु मां पासे मंदिर जो वरी कैंसिल कराए छोकी किथे न किथे द्वेष भावना हुननि जी आहे त चईंसि कुझु बि न मां सुभाणे गुरु नानक जयंती ॾींहुं मां जो शुभारंभ कराईंदुमि ऐं 7 ॾींहं जो टाइम राजेश खे ॾिनो अथईंसि की भई 7 ॾींहं में मां गुरू खे अची न पियो चइबो आहे सुठो आहे लॻंदो आहे पर पति सां वादो गुरु नानक देव की जय सभिनी टाइम थी वियो भाई मां संगत खे हाणे मां त ॿुधायो मां हिन प्रपंच में पहुंदो न हिन वदिड़े सां मुंहिंजी अहिड़ी प्रीत आहे शुरू खां वठी ऐं एॾी संगत वेठी आहे मां कंहिं बि कम जे पोयां कंहिंसां प्यारु न कंदो आहियां ऐं मूंखे मां भले कुंड में वेठो हुजां पंहिंजे कमरे में वञा मूंखे सॼे शहर जी ख़बर कोन्हे केरु हिन जे तरक़ीअ में केरु हिन जे अॻियां वधण में रंजाए या कमु नथो करण में मूंखे सभिनी ॻाल्हियुनि जी ख़बर आहे पर मां मुख खे थोरी सुञायां पर जे बजरा चवनि था त मां सतगुरु जे आदरे में संगत जे आदरे में हिनखे इहा ॻाल्हि चवणु थो चाहियां कमु थिए न थिए मुंहिंजो कोई मसइलो न मां पंहिंजे लाइ चवे थो कयां मां त संगत जे लाइ ऐं आम जे लाइ इच्छा रखंदो आहियां ऐं इहो ॻाल्हि त जीअं पाण ई ॿुधायो त मां सम्झां थो जॾहिं पहिरियों भेरो पास थियो तॾहिं जो इहो ॻाल्हि मूंखे त काई चिंता कोन्हे ऐं ॿियो वरी विशेष करके ही त शुरू खां ई जुड़ियल आहे पर हिन जो जेको साथी आहे न तव्हांजो दीनू राजा मां हुन ॾींहुं तव्हांखे ॿुधायो मां साल ॿुधाईंदा सदाईं असांजी ॿाहिरागढ़ जी प्रभात फेरी शुरू थी त ॿिया त ठीकु पंहिंजे जॻह ते पर सभिनी खां पहिरीं भव्य स्वागत असांजो नानक राम जे द्वार ते थी वरी मूंसां या मुंहिंजी हिननि सां प्रीत हिन बदिले जे करे बि कोन्हे ही हिन जो पिता साहिबु हिन जो ॾाढो साहिबु नारायण कोई वक़्तु असांजो पुराणो कार्तिक महात्म में मिलो त हिन जो पिता साहिबु नारायण दास ऐं जो असांजे जेके पंजाणी रतुमल नारायण दास जो पिता असांजे बाबा जन खे चवंदा साईं जेका बि हींअर त हाल जे अंदरि वञायूं तॾहिं खुलो मैदान हूंदो ऐं जेसि ताईं नज़र वेंदी उहा संगत हूंदी चवंदा साईं 80% विराईंदासीं तव्हां चिंता हे मूंसां अॼु जा थोरी जुड़ियल आहे ऐं मूंखे वधीक मौक़ो कोन्हे जो टाइम हेॾो थी आहे हिननि जूं ऐं असांजूं नसूं जुड़ियल आहिनि जीअं न चया पर बेटा मां हिकिड़ी ॻाल्हि थो ॿुधाए छॾियां लॻे न लॻे कमु थिए न थिए तूं मुंहिंजो प्यारो आहीं ऐं वरी दीन शहर जो कमु थियणु घुरिजे गुज़रती पाणी चवनि त रोज़ पेपर में पढ़णु थो अचे त अॼु फलाणे पासे जी लाइट कंदा अॼु फलाणे पासे जी लाइट कंदा अॼु फलाणा रोड हड़बड़ा भूबा लॻा पिया आहिनि त इहा बि हक़ीक़त आहे प्रशासनिक परेशानियूं आहिनि कई ऑफिसर बि अहिड़ा थियनि था जेके हिननि सां सहयोग न कंदा हूंदा इहो मुंहिंजी कल्पना आहे छो जो मां बि ॾाढो कुझु हिन फील्ड में रहियो आहियां त मूंखे उन्हनि परेशानियुनि जी सभु ख़बर आहे त इहे मन में लाहे छॾिया पर मूंखे ॻाल्हि अॻु बि मूंखे प्यारो आहे हींअर बि प्यारो आहे अॻिते बि ॻाल्हि पंहिंजा बदिरां त दावा टीका ॾिसो तव्हां कथाऊं हुजूं हींअर मर्दाने गुरूअ जी आज्ञा जो उल्लंघन करे आयो कोॾो राक्षस खे खाइण जी कोशिशि थो करे ॿारो चए थो साईं गुरूअ जी आज्ञा कोन वञे थी कोई बचा था पैसो बेटा हुनजो कमु इहो आहे मुंहिंजो कमु आहे हुनजे मथां हथ रखे रक्षा त असांजा त बजरा कोई चिंता जी ॻाल्हि कोन्हे ऐं मां हीअं बि तोखे चवां थो जेकॾहिं उहो सहिजी थिए काई बि अड़चन हुजे त चिंता न करण ॻाल्हि मां तव्हां सां गॾु ई आहियां ऐं सदाईं गॾु बोलो बाबा रामदास जय गुरु ग्रंथ
पिता बारिक दे तुम्हारी कृपा में सुख गणे कोई न जाने तुम्हारा अंत ऊंचे से ऊंचा भगवंत सगल समय तुम्हारे तुम्हारे होए सो आज्ञाकारी हमारी गत मत तुम्हें जानी नानक दास तुम्हारी गत मत तुम्हें जानी नानक दास और भगवती समर्पित गुरु विद्यान से गुरु मता गुरु रामनाथ सुतार अर्जन गोविंद सुरत क्रीड़ा क्रिय विद्या ने निर्देश संजा उठे बाल स्मरी गणों बाजा संदन संपाद कर को नंदन कसवा पापशा सत्ताई हो यारे पास से कुछ दादी के दीदार साथ ध्यान कर बोलना श्री राम श्री कृष्ण के अवतारों के तुम्हारे का ध्यान रख बोलना माता पिता पति गुरु देवता जी के चरणों का ध्यान रख बोलना वेदा का शानदार शास्त्र गुरु आत्मा गुरु 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 ने खालू पुराण चंद्र का जगत गुरु श्रीकंद भगवान सतगुरु गुरु नानक देव महाराज श्री राम श्री कृष्ण माता पिता पति गुरु देवता ता सभी जी चरणों में वार नमस्कार पैरा कर संगत पैरा करता पैरा हार सकर सेवक स्वयं प्यारा कि अजमाए अजमेर माल अकोला माल खंडवा माल अलग अलग शहर में निवाई माल जेके प्रेमी प्यारा सतगुरु दर के हाजिरी करेगा उन सभी जा काज रात कर सारी संगत जा काज रात कर जीवने के तार बख्श को बचना ਅਸੀਂ ਆਇਓ ਤੇ ਜਰਾਦਾਰ ਨਰ ਦਿਨ ਕਰਦਾ ਦਾਤਾ ਇਤਨਾ ਦੀਜੀਏ ਜਾਂ ਮੈਂ ਪਟਮ ਸਮਾ ਮੈਂ ਵੀ ਭੂਖਾ ਨਾ ਰਹੂੰ ਸੰਤਨ ਭੂਖਾ ਜਬ ਮੈਂ ਵੀ ਭੂਖਾ ਨਾ ਰਹੂੰ ਸੰਤਨ ਭੂਖਾ ਯਾਰ ਸਿੱਧ ਜਿਤ ਜਿਤ ਨਾਮ ਜੀ ਸਜੇ ਜਿਤੇ ਆਵਾਂ ਜਾ ਪੇਰ ਤੇ ਸਦਾ ਇੱਕ ਹੈ चार पर निंदा सत्संगार चार पर राजा सत्संगार देश प्रदेश रक्षा करना कुछ माफ करना को आकर बख्श लेना तेरा बड़ा तुझा दे पे चरण दिया रखना जी राज गुरु कहे कनो गुरु नानक नाम कला तेरे मान सब संगत काला पे बोल नानक दे दीन